सराड़ी वेझो 15 ॾींहं अॻु क़त्ल कयल ॻोठाणे खे पुट पारां क़त्ल करण जो एतराफ़। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे जेल में बंदि करे छॾियो। सराड़ी वेझो ॻोठ शाह मोहम्मद लेखी में 15 ॾींहं पहिरीं घर ॿाहिरां क़त्ल कयल ॻोठाणे ग़ुलाम अब्बास लेखी जो क़ातिल संदसि पुट मेवो उर्फ़ मुश्ताक लेखी निकितो आहे। इन सिलसिले में सराड़ी पुलिस HSTV सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मक़तूल ग़ुलाम अब्बास लेखी जे क़त्ल जे जांच करण दौरान शक जे बुनियाद ते संदसि पुट मेवो उर्फ़ मुश्ताक लेखी खे गिरफ़्तार कयो वियो, जंहिं पुछाॻछ दौरान पीउ खे ज़मीन जे मामले तां क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। पुलिस ॿुधायो त 15 ॾींहं अॻु जवाबदार पंहिंजे पीउ खे क़त्ल करण बैदि पुलिस खे इतला कयो त संदसि पीउ खे दोस्त अली उर्फ़ बाबू बिरोही ऐं ॿिनि जवाबदारनि क़त्ल कयो आहे, जंहिं बैदि पुलिस ॻोठाणे ग़ुलाम अब्बास लेखी जे क़त्ल जो केस दोस्त अली उर्फ़ बाबू बिरोही ऐं ॿिनि अणॼातल माण्हुनि मथां दाख़िल करे छॾियो ऐं क़त्ल जे जांच दौरान कुझु माण्हुनि खे पिणु गिरफ़्तार करे खाउन पुछाॻछ कई वई। पुलिस मूजिबि शक पवण ते संदसि पुट मेवो उर्फ़ मुश्ताक लेखी खे गिरफ़्तार करे खाउंसि पुछाॻछ कई वई त हुन ज़मीन जे मामले तां पीउ खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो। पुलिस क़ातिल पुट खे गिरफ़्तार करण बैदि जेल में वाड़े बंदि करे छॾियो आहे।